अस्सलाम वालेकुम। अज वरी नौकरी के शहर में मैसेज इहो आहे सॼी सिंध जे लाइ त सिंध जा नौजवान समाजी कारकुन वकील ऐं सियासी पार्टी जा जेके दोस्त आहिनि उनमें साईं जनाब शाह खे गुज़ारिश आहे, उन खां पोइ अयाज़ लतीफ़ वलीदो खे गुज़ारिश आहे, डॉक्टर काज़िर मंत्री खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजे पार्टी जे तरफ़ां सॼी सिंध में उमेदवार बीहारनि ऐं उन खां अलावा जेके समाजी कारकुन ऐं वकील आहिनि ऐं जेके तालीम दोस्त आहिनि जेके शरीफ़ माण्हू आहिनि उहे बि सॼी सिंध में यूनियन काउंसिल में जेको आहे बीह वञनि त जेको हेठि सतह खां वठी सिस्टम खे चेंज कयूं। छाकाणि जो तव्हां ॾिसी रहिया आहियो त सॼी सिंध में वॾेरनि जा माण्हू असांजे टाउन कमेटियुनि जा नालियुनि जा पैसा बि खाई विया, ज़कातुनि जा पैसा खाई विया, सोशल वेलफेयर जा पैसा खाई विया। न इस्पतालुनि में दवा नर्मल आहे, न स्कूलनि में तालीम आहे, न शहरनि जी सफ़ाई आहे, न शहर में रोशनी आहे, न शहरनि में जेको आहे इंसाफ़ आहे, न जेको आहे असांखे का बहितर नमूने सां सहूलियतूं थियूं मिलनि। त महिरबानी करे मां अॼु डोकरीअ जी रेशम गलीअ खां वरी बि सॼी सिंध जे माण्हुनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे हर यूसीअ में नौजवान उथनि। क़ौम कॾहिं गैरत कंदी, हेॾो ॾिसूं था त क़ौम जे धरतीअ खे थ्रेट लॻो पिया, क़ौम जी सकाफ़त खे थ्रेट लॻो पिया, क़ौम जे ॿोलीअ खे थ्रेट लॻो पिया, क़ौमी माण्हुनि असांजे माण्हुनि खे जिन्स खे अॼु थ्रेट लॻो पियो आहे। त तव्हां कॾहिं बाक़ी जाॻंदो? इहे जेके वॾेरनि जा माण्हू जेके असांखे हेठि सतह ते तबाह करे रहिया आहिनि ऐं असांजे शहरनि जी सफ़ाइनि जा जेके पैसा, रोशनियुनि जा पैसा, इंसाफ़ जा पैसा, तालीम जा पैसा खाई विया, जेकॾहिं सॼे सिंध जा नौजवान समाजी कारकुन ऐं उन खां अलावा इहे पार्टीज़ जा जेके ईमानदार माण्हू आहिनि जेसि ताईं इलेक्शननि में हिसो न वठंदा तेसि ताईं हीअ असांजा शहर कीअं बहितर थी सघंदा। त बाक़ी क़ौम कॾहिं यादि उथंदी, बाक़ी इहे नौजवान कॾहिं उथंदा, बाक़ी इहे नौजवान कॾहिं इनकलाब आणींदा। जो बलदियाती इलेक्शन मथो अची वियो आहे, अचो त पंहिंजे यूसन में पंहिंजा उमेदवार बीहारे ऐं पंहिंजा उमेदवार बीहारे पंहिंजो शहर पंहिंजी मालिकी कयूं ऐं कॾहिं अस्पतालुनि खे बहितर कयूं। त हीअ जेके शयूं आहिनि इहे इन में हाणे हिन दफ़े नौजवान सॼी सिंध जा मां जलाल महमूद शाह खे बि गुज़ारिश कंदुसि, मां अयाज़ लतीफ़ वलीदे खे बि गुज़ारिश कंदुसि, मां डॉक्टर कादिर मंत्री खे बि गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिन बलदियाती इलेक्शन में पंहिंजा बंगला छॾे, पंहिंजो ऑफिसूं छॾे, घर घर जंग ऐं वाण वाण वस्ती वस्ती माण्हुनि खे वञी सम्झायो, माण्हुनि खे शऊर ॾियो, माण्हुनि खे सुजाॻ ॾियो त इहे बलदियाती इलेक्शन खां ई इनकलाब अचे, हेठि सतह खां इनकलाब अचे त सॼी सिंध में पंहिंजा उमेदवार बीहारे ऐं जेसि ताईं शरीफ़ ईमानदार ऐं वर्कर माण्हू जॾहिं इलेक्शन में हेठां सतह ते बीहंदा त थी सघे थो निज़ाम असांजो चेंज अचे। जेके नौजवान जेके क़ौम जा सुजाॻ माण्हू चाहिनि था त क़ौम खे अॻिते अचनि त उहे महिरबानी करे सॼी सिंध जे यूनियन काउंसिल्स ते टकनि ते पंहिंजा नौजवान ईमानदार ऐं शरीफ़ उमेदवार बीहारनि त जीअं असां वॾेरनि जे माण्हुनि खे थ्रेट ॾेई ऐं पंहिंजा माण्हू फाते करे ऐं हिननि सिस्टम खे चेंज कयूं। त मां सॼी सिंध जे माण्हुनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे बलदियाती इलेक्शन में पंहिंजा उमेदवार बीहारे ऐं पंहिंजे शहरनि जी मालिकी कयूं ऐं पंहिंजे शहरनि खे बहितर बनायूं। थैंक यू वेरी मच, गॉड ब्लेस यू, प्लीज़, अल्लाह हाफ़िज़।